अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। ऐं यहूदिन चयो त उज़ैर अल्लाह जो पुटु आहे ऐं नसारन चयो त ईसा अल्लाह जो पुटु आहे। उहे संदन वातन जो ॻाल्हियूं आहिनि। अॻियां काफ़िर बि ईअं चवंदा हुआ ऐं ही बि उन्हनि सां रीस या मुशाबत कनि था। अल्लाह जी मार पवेनि उन्हनि ज़ालिमनि ते। ही किॾां जो किॾां फिराया ऐं भुलाया पिया वञनि। इन्हनि अल्लाह खे छॾे पंहिंजे आलिमनि ऐं दरवेशनि खे रब करे वरितो आहे ऐं मसीह पुटु मरियम खे बि अल्लाह करे वरितो आहे। हालांकि उन्हनि खे सिर्फ़ हिकु अल्लाह जी इबादत करण जो हुकुम मिलियल आहे। उन खां सवाइ को बि इबादत जे लाइक़ न आहे। हू उन्हनि खां पाक आहे जेके मुशरिक साणस शरीक कंदा आहिनि। इस्लाम जा दुश्मन अल्लाह जे नूर हिदायत जी रोशनी या इस्लाम जे चिराग खे पंहिंजी फूकुनि सां विसाइण घुरंदा आहिनि ऐं अल्लाह पंहिंजे नूर खे मुकमल करण तोड़ ताईं रसाइण खां सवाइ न रहंदो। पोइ खणी काफ़िर केतिरो बि अरहा छो न थियूं। अल्लाह त उहो आहे जे पंहिंजे पैगंबर खे हिदायत ऐं सचे दीन सां हिन लाइ मोकिलियो त उन्हनि खे सभिनी दीननि ते ग़ालिब करे। पोइ खणी मुशरिकनि खे केतिरो बि नागवार ऐं बुरो छो न लॻे। ए ईमान वारो, बेशक अहले किताब जा अक्सर आलिम ऐं दरवेश माण्हुनि जे माल खे बातिल यानी कूड़नि ऐं ठगीअ जे तरीक़नि सां खाइनि था ऐं अल्लाह जी वाट खां माण्हुनि खे झलींदा ऐं छेड़ींदा रहनि था। ऐं जेके माण्हू सोन चांदी गॾु कंदा रहनि था ऐं अल्लाह जी राह में ख़र्च नथा कनि। ए पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि खे दर्दनाक अज़ाब जी ख़ुशख़बरी ॿुधाए छॾ। पोइ जॾहिं उहो संदन माल दोज़ख जी बाहि में तपाइबो, पोइ उन तपियल माल यानी सोन ऐं चांदीअ सां संदन पेशानियूं ऐं संदन पासा ऐं संदन पुठियूं ॾंबियूं वेंदियूं ऐं चइबनि त ही उहो खज़ानो आहे जेको तव्हां पाण लाइ गॾु कयो हो। पोइ मज़ो चखो उन माल जो जेको तव्हां गॾु कयो हो। बेशक अल्लाह वटि जंहिं ॾींहं खां आसमान ऐं ज़मीन ख़लक़िया आहिनि उन ॾींहं खां अल्लाह जे किताब में महीननि जो तादाद 12 आहे। मंझा आहिनि 4 महीना रजब, ज़ुल्क़ात, ज़ुल्हज ऐं मुहर्रम तज़ीम या हुरमत वारा आहिनि। इहो सही दीन आहे। तंहिं करे उन्हनि महीननि में पंहिंजे पाण ते ज़ुल्म न करियो। ऐं ए मोमिनो, तव्हां सभु गॾिजी मुशरिकनि सां विड़ो जहिड़ीअ तरह हू तव्हां सां सभु गॾिजी विड़नि था ऐं ॼाणे यानी ॿुधी छॾियो त बेशक अल्लाह परहेज़गारनि सां गॾु आहे। बेशक नसी हुरमत वारनि महीननि खे हटाइण या अॻिते पोइते करण रुगो कुफ्र में वाधारो करण यानी हिकु काफ़रानी हरकत आहे। तंहिंसां ही काफ़िर गुमराही में मुब्तला कया वञनि था। कंहिं साल हिकु महीने खे हलाल कंदा आहिनि त ॿिए साल उन्हीअ महीने खे हराम कंदा आहिनि। हिन लाइ त अल्लाह जे तज़ीम यानी हुरमत कयल महीननि जो तादाद बि पूरो कनि ऐं अल्लाह जे हराम कयल खे हलाल कनि। उन्हनि लाइ संदन बुछड़ा कम सुहिणा करे ॾेखारिया विया आहिनि ऐं अल्लाह काफ़िरनि जी क़ौम खे कॾहिं बि हिदायत न कंदो आहे।